नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अहमद ख़ास के लिए उस्ताद जे आलमी दिहाड़े के मौके ते गवर्नमेंट हाई स्कूल सिंध जमात कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी मलीर में तकरीब मुनक़द थी। गुज़री तकरीब के स्कूल मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन समाजी रहनुमा ज़हीर अहमद मेमण, स्कूल के इंचार्ज परवीन भुट्टो सुहेल राजपर के अलावा स्कूल के शागिर्दन खिताब किया, उस्तादन के भेटा पेश कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे ज़हीर अहमद मेमण स्कूल इंचार्ज परवीन भुट्टो सुहेल राजपर छो त उस्तादन की असमत के सलाम आहे जिन भरपूर मेहनत से शागिर्दन जा अड़ा गुलदस्ता तैयार कया आहिनि जेके वतन की मोहब्बत से सरशार आहिनि। हिननि सिंधी जमात कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के उन टीचर्स जंहिंमें मिस अम्बरीन और मिस नाइला मक्सी शामिल आहिनि जिन सोसाइटी जो नालो रोशन कंदे सॼे सिंध लेवल ते मुक़ाबलन में शानदार कामयाबी हासिल कई। खैरात जी तहसीन पेश किया वियो। हिननि चयो त अॼु उस्तादन जे आलमी ॾियारे जे मौके ते ज़बरदस्त कामयाबी हासिल करे इहो साबित कयो त गवर्नमेंट स्कूल जा उस्ताद भरपूर सलाहियतुनि जा मालिक आहिनि। हू बेहतर तालीम ॾेई सुठा शागिर्द पैदा करे सघनि था। उन मौके ते शागिर्दनि पारां उस्तादनि खे खैरात जी तहसीन पेश कंदे केक पिणु कटियो वियो। मुझे याद है रजाकाबाद रात को दादों की शान में चंद शायरियाँ